असां 3 साल से वेटिंग में आहियूं सरदार शाह साहब। हाणे असांखे केतिरो रुलाईंदा तव्हां? तव्हां इन हुकूमत जा मिनिस्टर आहियो, हुकूमत तव्हांजी आहे, सॼो सिंध तव्हांजे काबू में आहे, एजुकेशन डिपार्टमेंट तव्हांजे काबू में आहे, ही डायरेक्टर्स जीओस तव्हांजा आहिनि। नौकरियूं किथे आहिनि? असांखे ई ॿुधायो, असांजो हक़ किथे आहे? असां कंहिं खां वञी फरियाद कयूं? असां तव्हां खां पुछणु चाहियूं था सरदार शाह साहब, ही असां 3 साल में करायो आहे, असांजी एज ख़तम पई थिए, ॿिए हंधि असीं अप्लाई नथा करे सघूं, पोइ असांजो छा थींदो? असीं छा करे सघंदासीं? पोइ त असीं हिते धरने में आहियूं न, असीं कुझु बि करे सघंदासीं। अगरि हुकूमत हिते वेठो आहे न, उते आराम सां सुकून सां, अॻे असीं बि हिते सुकून सां कोन वेठा आहियूं न। असीं भले असीं मरी वञूं, कुझु बि थी वञे, असांखे ऑफर ऑर्डर ॾियनि नथा ॾियनि, पोइ असीं कुझु बि कंदासीं, असीं उन्हनि खे नुक़सानु ॾींदासीं। ये मुल्क असांजो आहे न पाकिस्तान, असांखे पोइ पास न करणु आहे। अगरि पास कयो अथनि, असांखे ऑफर ऑर्डर ॾियनि, नथा ॾियनि, पोइ उन्हनि जो ज़िम्मेदार पाण ई आहिनि। केस ताईं खाईंदा इहो पैसा? ही जेका खाइनि था पैसा, ये केस ताईं खाईंदा? निकिरी वेंदो सभु, हिते ई निकिरी वेंदो। ही जेका असां वेठा आहियूं न, असांखे हिन जे अंदर ई वञिणो आहे, इन ज़मीन जे अंदर ई वञिणो आहे। एडवाइस ॾियणु इलाही आसान आहे, सभिनीनि खे एडवाइस पियो ॾे, छोला विकिणो, बसि पंहिंजे ॿारनि खे न पढ़ायूं, पोइ बसि छोला त विकिणण असीं सेखारे था सघूं, अची छो ॿारनि खे पढ़ायूं? असीं बि नॉलेज हासिल न करियो न, खाली छोला विकिणो, बसि उते ई खां एडवाइस ॾेई थो बसि, या त पास न करियो। हाणे ॿियनि खे तव्हां सभिनीनि खे था चओ ॿिया अचनि, भर्ती थियनि, उन्हनि लाइ केतिरो ख़र्चो थींदो हुकूमत जो? सभिनी जा टेस्ट थींदा, एतिरो ख़र्चो छो था करियो बेफालतू? असांखे जेके पास आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾियो न, बसि ॻाल्हि ख़तमु।